नाज़रीन, जयवार शहर का हयात पिताफी रोड केतनी सालन का ज़ुबो हाले जो शिकार है। मज़ीद तफ़सील ॾिसूं था काज़ी शफ़क़त जी इन रिपोर्ट में। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं जरवार खां रोड वेंदड़ हयात पिताफी, जेका रोड काफ़ी सालनि खां वठी ज़बून हाली जो शिकार बणियल आहे ऐं केतिरनि सालनि खां वठी चूंडियल नुमाइंदनि ऐं सरकारी ऑफिसरनि सार न लधी आहे। वधीक असां मालूम कयूं था हितों जे रहवासियुनि ऐं जेके मुसाफ़िर वञी रहिया आहिनि त रोड जे बारे में उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। तकरीबन 15 खां 20 साल थी वञे हिन टाइम ताईं सेटिंग कोन्हे थी। अगर कंहिंजी बि एमरजेंसी डिलीवरी वग़ैरह थींदी आहे त ॾाढा इंतहाई वारा ग़रीब आवाम परेशान आहिनि। असां MNA MPA मिनिस्टरनि खां मुतालबो कयूं था त हिन रोड जो खुदारा मदद कयो, हिन रोड खे ठाहियो। जरवार रोड हयात पिताफी तक घणे अरसे खां वधीक तकरीबन 15 को 18 साल थी यानी उजड़ियल आहे। कई माण्हू एक्सीडेंट थिया नी, केतिरे माण्हू राह जो हिते फुरमार भी थी वञे थी इन रोडनि ते, इन रोड जे मसइले जे करे महिरबानी बराए असां सुप्रीम कोर्ट के अपील कयूं था सिंध हुकूमत के इहा हल कयो वञे। जेकी जरवार खां हयात पिताफी 5 किलोमीटर तकरीबन के 15 साल थी चुका आहिनि। कोई हिते चूंडियल नुमाइंदो न आयो आहे हिन रोड जे लाइ, छो जो हिते तकरीबन सवे माण्हुनि जा अच वञ आहे। हितों रोज़ जी हिते मामूल बणियल आहे, हादसा थियनि था पिया, डिलीवरी जा मसइला आहिनि ऐं बीमारी जा ॿिया मसइला आहिनि। ख़ुदा असांजी DCO साहब खे अपील आहे, असांजे ज़िले इंतिज़ामिया